दोस्तों हींअर इन महफ़िल जो आख़िरी कलाम ॿुधंदासीं जेको शाइर ग़ुलाम नबी मैसर जो आहे। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे जंहिंजा ॿोल आहिनि रही राति हलिया वेंदासीं असीं परदेसी। तमामु ख़ूबसूरत कलाम आहे दोस्तो, तव्हां हिकु दफ़ो ज़रूरु ॿुधिजो। उस्ताद जलाल चांदनी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 1 शम्मा तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाणी जे ताउन सां, जेको उस्ताद जलाल चांदनी जो हिकु सचो पको आशिक़ ऐं दीवानो मस्तानो आहे। दोस्तों इन कलाम जे लाइ फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ राफ़्ताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजूरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम खां। दोस्तों वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं मुस्तक़बिल में अहिड़ियूं नायाब यादगार प्राइवेट महफ़िलूं ॾिसण जे लाइ मुंहिंजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब कयो ऐं फॉलो कयो पेज फेसबुक ते कामरान जानी सिंधी तव्हांजी पंहिंजी चैनल। महिरबानियूं। समझो डिलीवरी न ईंदासे डेरी दिलासो दिल खे वञी पको कंदासे, तुंहिंजी जुदाई में करावेस कंदासे। ओ हाणे ईअं वञी चवंदासे अॼु कान्हे दावा दोस्त में। अॼ जा सुभाणे थन बदली पुत जजी मिल जवजा अंगड़ थींदव मोकरा उते खणी अंबरो पा सिकंदर खे न सघा मत नाज़ुक नज़र जी पवी। असीं परदेसी वो नाराज़ न थियो, असीं परदेसी नाराज़ न थियो, रही राति रवाना थींदासीं। चलो ख़ुब लगे अपराधी हूँ, अपराधी हूँ के मैं दोरा दीदासी। असीं परदेसी नाराज़ न थियो, असीं परदेसी नाराज़ न थियो, रही राति रवाना थींदासीं। ख़ुब लगे अपराधी हूँ, अपराधी हूँ कैसे न दोरा दीदासी। परदेसी पेश कामरान जानी सिंधी। मुश्किल महान ओ हम नहीं आवाज के पर भजे प्रिय एक दूर अबाणो देश वठमोला ॿियो सिर ते फ़कीरी वेस वठमोला। हिकु दूर अबाणो देश वठमो ॿियो सिर ते फ़कीरी वेस वठम। वो के चार घरियूं न महफ़िल कई, के चार घरियूं न महफ़िल कई, तब वक़्तु गुज़ारे वेंदासीं। परदेसी नाराज़ न थियो, परदेसी